ADHD ऐं इम्पल्सिविटी यानी ADHD ऐं नफ़्स ते कंट्रोल, इंद्रियनि ते कंट्रोल, दिलि ते कंट्रोल। हूअं त इहो जेको आहे वॾो हिकिड़ो मसइलो आहे। असां सभिनी सां मसइलो हूंदो आहे, पंहिंजे दिलि ते कंट्रोल न करे सघंदा आहियूं, पंहिंजे नफ़्स ते कंट्रोल न करे सघंदा आहियूं। घणा बुज़ुर्ग स्पिरिचुअल लीडर चई विया त भई कंट्रोल कयो, त उहो सभिनी सां मसइलो आहे। पर इहो मसइलो जिन खे ADHD हूंदी आहे उनखे तमामु शदीद हूंदो आहे, जंहिंजे करे उनजी ज़िंदगीअ ते वॾा असर थींदा आहिनि, वॾा मसइला पैदा थींदा आहिनि उनजी ज़िंदगीअ में। हाणे थींदो इहो आहे त माण्हू जिनखे इहा ADHD हूंदी आहे उहे तमामु घणा इम्पल्सिव फ़ैसिला कंदा आहिनि, फाइनेंशियल डिसीशन कंदा, वॾो हिकिड़ो बिज़नेस शुरू करे छॾींदा बग़ैर सोचे सम्झे हिन जा छा नुक़सान थींदा। पोइ अॻिते हली उनखे नुक़सान पवंदा आहिनि बिज़नेस में, पोइ चवंदा आहिनि त भई अलाए मां छो बिज़नेस कयो। शॉपिंग कंदा, अचानक बसि इंटरनेट ते वेहंदा, हीअ शइ घुराए, हीअ शइ घुराए, पोइ अॻिते हली पछतावा कंदा त मां अलाए एतिरा पैसा छो करे ख़र्चु करे छॾिया। रिलेशनशिप में वेंदा त रिलेशनशिप में जेको आहे जीअं न दिलि फेंक आशिक़ थी वेंदो आहे, थोरो 2-3 ॾींहं ॻाल्हायो, हे कयो, भई पोइ भई तूं उन सां रिलेशनशिप रखंदा। ऐं कॾहिं कॾहिं त उनजे करे पंहिंजा घर, पंहिंजो कल्चर, पंहिंजो मज़हब सभु छॾे वेंदा, इन करे जे असां बसि इन सां ज़िंदगी गुज़ारींदासीं। पोइ असल में उहे वरी रिग्रेट कंदा आहिनि, छो त मां जॾहिं सखर में रहंदो हुउसि, उन्हनि सां वरी जॾहिं मां इंटरव्यू वठंदो हुउसि त उहे चवंदा त घणे क़दुरु माण्हू ईअं चवंदा हुआ मूंखे उहे त असांजो ग़लति फ़ैसिलो, जज़्बाती फ़ैसिलो, पर हाणे असां कुझु नथा करे सघूं, हाणे असां निकिरी चुका आहियूं, पंहिंजो जेको आहे कल्चर छॾियो आहे, पंहिंजो घर छॾियो आहे, पंहिंजा पीउ माउ छॾियो आहे, पंहिंजो मज़हब छॾियो आहे, हाणे असां लाइ मोटणु ॾुखियो आहे। पोइ ॾाढे रिग्रेटफुल हूंदा, त माना इम्पल्सिवली फ़ैसिला घणा करे वेंदा आहिनि। ख़ासि तौर ADHD हूंदी आहे त अञा मेच्यूरेशन कम अज़ कम 3 साल लेट थींदी आहे, मेच्यूरेशन ब्रेन जी, हिन प्री फ्रंटल कॉर्टेक्स जी, जंहिंजे करे उहे फ़ैसिला जेके आहिनि जज़्बाती घणा करे सघंदा आहिनि। ॿियो जज़्बात में जेको आहे ॻाल्हाइणु, कावड़ में अहिड़ा ग़लति लफ़्ज़ चई विझंदा, पंहिंजा दोस्तनि जा रिश्ता ख़राबु करे छॾींदा, दोस्ती ख़राबु करे विझंदा, कावड़ में लफ़्ज़ करे विझंदा, पंहिंजा रिश्ता ख़राबु करे छॾींदा, कावड़ में लफ़्ज़ विझंदा, पोइ चवंदा मूंखे त यार जेको दिलि में हूंदो आहे चई छॾींदो आहियां। त उनखे नफ़्स ते कंट्रोल न करे सघंदा, त इहो गुस्सो, ॻाल्हाइणु, झगड़ा, ईटिंग, खाधो खाईंदा, उन ते कंट्रोल न हूंदो, खाधो खाईंदा त एतिरो खाधो खाई वेंदा, पोइ मोटा थी वेंदा, वज़न वधी वेंदो, चवंदा असीं कंट्रोल नथा कयूं, असां कंट्रोल नथो थिए। एडिक्शन्स, शराब, अॼुकल्ह ॾाढो ॾिठो आहे माण्हुनि में, काफ़ी शराब था पीअनि, वेपिंग था कनि, शीशा था पीअनि, सिगरेट जो आहे उहो कंट्रोल न करे सघंदा। उहे जेको आहे रोज़ु चवंदा त असां कंट्रोल कंदासीं, सुभाणे ते कंट्रोल न थींदो, वरी उहा ई ॻाल्हि थींदी। घर में जहिड़ा हूंदा, उन करे मसइला हूंदा, पर पोइ बि कंट्रोल न थींदो हुनजो। ऐं जिन खे ADHD हूंदी आहे उनखे ॿीणा चांस आहिनि त शराब जो नशो करे सघे थो या ॿिया नशा करे सघे थो, हुनखे रिस्क हूंदी आहे। ड्राइविंग कंदा, तमामु तेज़ ड्राइविंग कंदा, फास्ट ड्राइविंग कंदा, एतिरे क़दुरु ड्राइविंग कंदा फास्ट में जो उन्हनि खे इहो थींदो त भई हाणे एक्सीडेंट करे विझंदा। जीअं मिसाल इहो जेको थींदो इन जे करे आहे त दिमाग़ में जेको 2 हिसा आहिनि, हिकिड़ो जेको आहे जंहिं मां जेको आहे नफ़्स जेको आहे असांखे छिक ॾींदो आहे, दिलि छिक ॾींदी आहे त हे कमु कयूं। ॿियो जेको ही हिसो आहे जेको प्री फ्रंटल कॉर्टेक्स, इहो असांजे नफ़्स ते काबू रखंदो आहे, न कर, इहो सुठो न आहे, माण्हू छा चवंदा, या इन सां मुआशरे ते छा असरु पवंदो, या अॻिते मुंहिंजो छा थींदो। ऐं जेको हिसो जेको आहे उहो जेको दिलि जो हूंदो आहे त भई मां इहो कयां, उनखे एमेगडेला चइबो आहे। हाणे इन जो विच में हिकिड़ी हम आहंगी हूंदी आहे, पर जॾहिं माण्हू उमिरि वधंदी आहे त उनजो प्री फ्रंटल कॉर्टेक्स जो यानी एग्ज़ीक्यूटिव ब्रेन जो कंट्रोल वधंदो वेंदो आहे, ऐं उनजो हेठियों हिसो जेको आहे एमेगडेला जो कंट्रोल घटिबो वेंदो आहे। ऐं इहो जेको ब्रेन जी मैच्यूरेशन जेका आहे, इहा नॉर्मली ईअं 20 खां 25 सालनि खां थींदी आहे, 30 ते बि कंहिंजी थींदी आहे, जंहिंजे करे चवंदा आहिनि न विज़डम टुथ जेको आहे, हाणे सियाणप जो ॾंदु निकितो आहे, त माना हाणे तूं वधीक सियाणो आहे। सियाणो मीन्स बुर्दबारी अची वेंदी आहे, इन एज सां बुर्दबारी ईंदी आहे, जंहिंजे करे नंढी उमिरि में जेको आहे न त तव्हांखे ड्राइविंग करणु ॾींदा, छो त जज़्बाती फ़ैसिला कंदा माण्हू हुन में। नंढी उमिरि में न तव्हांखे चवंदा त तव्हां वोट ॾियो, छो त जेको आहे वोट ॾींदो तव्हांखे फ़ैसिलो करण जी ओतिरी अञा सलाहियत न हूंदी, त वॾा डिसीशन करण लाइ तव्हांखे सरकार बि मना कंदी आहे। त इम्पल्सिविटी जे करे काफ़ी घर उजड़ी वेंदा आहिनि, काफ़ी बिज़नेस उजड़ी वेंदा आहिनि, काफ़ी ॿार जेके एडिक्शन में हली वेंदा आहिनि, ऐं काफ़ी रिश्ता ख़राबु थी वेंदा आहिनि। ऐं इम्पल्सिविटी आहे तमामु घणी थींदी आहे जंहिंखे ADHD हूंदी आहे, ऐं इन जो इलाजु आहे, इलाज सां कंट्रोल में अची वेंदी आहे, जेको सिर्फ़ु दवा न आहे, ॿियनि तरीक़नि सां बि, सम्झण सां बि, तरीक़नि सां बि इलाजु आहे, पर दवा जो बि रोल अमल दख़ल आहे। महिरबानी।